मां चंग आहियां, चंग राजाणी ऐं मां हेलसिंकी फिनलैंड में आहियां ऐं उते मां पैदा थियो उते रहंदो आहियां ऐं उते यूनिवर्सिटी ऑफ हेलसिंकी उते मां PhD हाणे पूरी कई आहे तक़रीबन थोड़ी देर में मां डॉक्टर थींदुमि कंप्यूटर साइंस मां मुंहिंजी फील्ड आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं मां सिंधी सिखिया आहियां छो जो मुंहिंजे टीम खे सेखारियो आहे उते ई उते ई रही सिखियो त हाणे मां नंढो हुयुमि न जॾहिं मां सिखियो हुयुमि त हिन करे मूंखे नथो लॻे त वॾी ॾुखियाई हुई पर मूंखे लॻे थो त बाबा लाइ ॾुखियाई हुई छो जो जॾहिं मां उते पियो रहां त मां ज़ारा उतां जी ॿोली पियो ॻाल्हायां सभिनी ॿियनि सां ऐं पोइ कोशिशि पियो कयां त उन सां बि उहा ॿोली ॻाल्हायां मां कुझु लफ़्ज़ चवां जॾहिं मूंखे महसूसु न पियो थिए त सिंधीअ में को लफ़्ज़ सम्झ न पियो अचे त पोइ मां इंग्लिश में पियो चवां ऐं बाबा वॾी महिनत कई त ईअं कयईं त मूंखे लाज़मी तौर चवरायईं सिंधीअ में सभु लफ़्ज़ त जीअं मां लफ़्ज़ सिखां असल में छो जो मूं खोड़ ॾिठा आहिनि माण्हू जेके जिन खे पंहिंजनि जेका माउ पीउ सेखारिनि था सिंधी जेके ॿाहिरि रहंदा आहिनि पर उन्हनि खां जॾहिं हू चवंदा आहिनि नथा लफ़्ज़ त पोइ उन्हनि खे चवणु नथो अचे पूरी तरह माना हिकिड़ी अधूरी सिंधी था सिखनि उन्हनि जो लहजो सफ़ा बेकार आहे सो ईअं हिन करे मूंखे लॻे थो त ॾुखियाई मुंहिंजे लाइ न हुई पर मुंहिंजी धीउ लाइ सिंधी सिखणु खपे जंहिंजी पंहिंजी ॿोली आहे उहो सिखे सिंधी ऐं जेको आहे चङी तरह सिखे अधूरी न अंग्रेज़ी न मिलाए हर अंग्रेज़ी लफ़्ज़ कोशिशि करे त न मिलाए पंहिंजी ॿोली में मिसरनि मां खोड़ कोशिशि कंदो आहियां त मां चवंदुमि गाॾी चवंदुमि मेज़ हिते तक़रीबन 90% माण्हुनि मां चवंदा कार या टेबल ऐं तक़रीबन 90% माण्हुनि मां उन्हनि खे रंग नथा अचनि उहे चवंदा ग्रीन ब्लू साओ न चवंदा नीरो न चवंदा ऐं जेको आहे हरू भरू माना अंग्रेज़ी लफ़्ज़ मिलाईंदा सिंधीअ में सो उहो बंदि कयो हा पैगाम में इहो आहे त सिंधी सिखो ऐं अंग्रेज़ी न मिलायो पंहिंजे सिंधीअ में ऐं जेको आहे अंग्रेज़ी भली सिखो पर उहा अलॻि अलॻि शइ आहे सिंधी खां अलावा विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk